जय झूलेलाल। मां सिंधियाणी कंचन सुनील खत्री तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां अॼु जे हिन ब्लॉग में। अॼु आहे कार्तिक मास चैलेंज जो डे 1। त अॼु जी असां शुरूआत कई आहे ब्रह्म मुहूर्त में उथण सां। फ़ोन खे साइड में रखियो आहे, सुबुह उथण सां फ़ोन न ॾिठो आहे ऐं भॻवान जो नालो खणी फटाफट रेडी थी करे असां पहुची वियासीं घर जे मंदिर जे एरिया में। उते वञी ठाकुर जी खे उथारे उन्हनि जी ॾीओ बत्ती करे थोरी सेवा करे तिलक लॻाए करे पोइ असां कयोसीं भगवत गीता जे पहिरें श्लोक जो अध्ययन। उन में सम्झ में आयो कि असांजो जीवन भी युद्ध भूमि ई आहे। अगरि असांखे हिनखे पार पवणो आहे त असांखे धर्म सां हलणु खपे। उन सां असां न सिर्फ़ु निर्णय करणु आसान थी वेंदो आहे पर उहो कर्म में सफलता भी मिलंदी आहे, छो त कृष्ण असांजे पासे में अची वेंदो आहे धर्म ते हलण सां। उन खां पोइ छा हुयो, मां लॻी हुयसि पंहिंजे धर्म जे कम में ऐं कई तुलसी माता जी सेवा। तुलसी माता खे जल अर्पण करे ॾीओ बत्ती करे थोरी देरि उते ध्यानु लॻायो। ध्यानु लॻाए करे जॾहिं मन शांत थियो त मां कयो पंहिंजो जाप पूरो, जेको हुयो महामंत्र जो जाप, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जाप करण खां पोइ मन शांत थी वियो ऐं ॾींहुं ॾाढो सफल महसूसु थियणु लॻो। उन खां पोइ सभु ॾींहं जा कम पूरा करे संझा जे टाइम ते दीप दान करण महिल दामोदर अष्टकम जो पाठ कयो त मन अञा आनंदित थी वियो। उन खां पोइ श्रीमद भागवतम जे 9 सिकंद जो पहिरें अध्याय जो पाठ कयो। ग्रेटिट्यूड जर्नल लिखी करे पंहिंजे ॾींहं जो चैलेंज कंप्लीट कयो। अॼु जो ॾींहुं त ॾाढो मज़ेदार ऐं आनंदमय वियो। मिलूं था सुभाणे दामोदर मास कार्तिक मास चैलेंज डे 2 में। तेसिताईं तव्हांखे अगरि इहो वीडियो पसंदि आयो हुजे त कमेंट में हरे कृष्णा लिखिजो। उसां ईअं जुड़िया रहिजो ऐं आशीषूं बरक़रार रखिजो। हरे कृष्णा, जय झूलेलाल।